अचो त मोहतरम अब्दुर्रहमान डिपलाई खां सुरमारी जो बेत ॿुधूं, जंहिं बेत में लतीफ़ साईं थर जे ॿिनि ॻोठनि खारोड़ी ऐं वेड़ी जप जो ज़िक्र कयो आहे। साईं अब्दुर्रहमान जी तहक़ीक़ सां वेड़ी जप ॻोठ जे हिकु हिंदू दरवेश जी कहाणी बि ॿुधंदासीं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे ॾिसंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं नवनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुरमारी जो बैत पढ़ण जी साथ हासिल कंदासीं। लतीफ़ साईं फरमायो, खारोड़िया खणी मुंहिंजा वेड़ी जप विया, सेण मुंहिंजा सईद चए हाणे हिते हुआ, पसी पड तनी जा लड़ी लुड़क पिया, ॾेही दूर थिया ॾींहं ॾोरा पा किन खे। हिन जे बैत जे सही ॾुखियनि लफ़्ज़नि जे अचे त खारोड़ो ऐं वेड़ी जप इहे ॿई मुंहिंजे डीपले तालके जा ॿ ॻोठ आहिनि ऐं निहायत पुराणा आहिनि, जेके डीपले शहर खां 4-4 मेलनि जे फ़ासिले ते उतर तरफ़ आहिनि। पहिरियां 4 मेलनि ते खारोड़ो ऐं पोइ 4 मेल अॻिते वेड़ी जप। लफ़्ज़ सेण जी माना अज़ीज़ मिट माइट सॼण महबूब। पड ॻोठ वारी ज़मीन जिते रहाइश हुजे, या वरी जिते रहाइश हुजे पोइ फिटी वञे उनखे पड चइबो आहे। ॾेही माना वतनी या साणे जा माण्हू, ॾोराप मयार शिकायत। दोस्तो, हिन बैत सुरमारीअ जी मान्या जेका आहे मारी जे किसे सां थिए त इहा हीअं थींदी त मुंहिंजा माइट मारू खारोड़े मां अझा खणी वेड़ी जप हलिया विया आहिनि, ऐं इहे थोरो ई वक़्तु अॻे हिते मौजूदु हुआ। उन्हनि जा हंध माग वीरान ॾिसी मुंहिंजूं अखियूं लुड़क पियूं लाड़ीनि। हाय अफ़सोस, मुंहिंजे ॾेह जा माण्हू मुंहिंजा अज़ीज़ क़रीब अलाए किथे ॾूरां हंध ते हलिया विया आहिनि, लॾे विया आहिनि, ऐं हाणे आऊं पंहिंजा ॾुख ॾोरा पा ॾियां त कंहिंखे ॾियां। पर दोस्तो, ही हिकु वाक़ियाती बैत बि आहे, जंहिंमें जिन बैतनि जो लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे, खारोड़ो ऐं वेड़ी जप, उन्हनि जा नाला साईं हिन बैतनि में ॾिना आहिनि। ऐं आऊं अॻे वज़ाहत करे आहियां त उहे डीपले खां 4 तरफ़ उतर ते, पोइ उनखां पोइ 4 तरफ़ उतर ते ॿियो ॻोठु आहे। हिन वक़्तु न पर पाकिस्तान ठहिण खां अॻे इहो मेलो लॻंदो हो वेड़ी जप जो, ऐं शायदि उन वक़्त में मुंहिंजे वॾनि जो ॿुधायल आहे त को 15 ॾींहं खनि लॻंदो हो। पोइ 15 ॾींहं न हुजे त 7 ॾींहं हूंदो, पर एतिरो मेलो हलंदो हो। ऐं हिन वक़्तु बि हर चंड जी पूनम जी राति माना 14 तारीख़ में जो मेलो लॻंदो आहे, जंहिंमें 5-6 हज़ार माण्हू गॾु थींदा आहिनि। ऐं पोइ वरी हिकिड़ो मेलो सालियानो लॻे थो, जेको बि इहे जेके चंड जूं रातियूं आहिनि जून जे महीने में लॻंदो आहे, ऐं उहो हिन वक़्तु 3 ॾींहं लॻे थो, जंहिंमें सॼी दुनिया जा हिंदू माण्हू ख़ासि तौर ते, पर उन्हनि में वरी लोहाणा ऐं ॿिया बि माण्हू अचनि था, मुस्लमान बि अचनि था, बिदा तफ़रीक़ अचनि था। हिंदू जेके पंहिंजा लोहाणा आहिनि उहे घणो करे 12 बचे बि अचनि, छाकाणि जो हुननि जो मक़सदु आहे त ॾाॾे जो दर्शन ॾिसण में अचे ऐं असां ॾिसूं। उहो दर्शन ॼार जे उन वण मां निकिरे थो जिते पार ब्रह्म साहिब जिन जो आस्थानु हो। उतां हिकु रोशनी ॾिसण में ईंदी आहे जेका मथे हली वेंदी आहे ऐं पोइ वरी काफ़ी मथे वञी पोइ हेठि लहंदी आहे। हिन मेले जो इंतिज़ाम तौरु लंगर डीपले जे लोहाणनि जी इंतिज़ामिया कमेटी जे हवाले आहे ऐं उहे कंदा आहिनि। जीअं त हीउ हिकु धर्मी मेलो आहे,
उन करे सवाइ ॿ चारि नंढनि दुकाननि जे जिन ते ॿारनि वग़ैरह जे खाधनि जे शयुनि जो को इस्तेमालु जी शयूं हुजनि, बाक़ी आम मेलनि वांगुरु घणा दुकान, मल मलाखड़ा, उठनि घोड़नि जी डोड़ मुक़ाबला इन्हनि ते बंदिश आहे। अच्छा, हिन मेले ते हिन वक़्तु बि उन जा जेके छड़ीदार, जिन खे छड़ीदार थो चइजे, उहे पैदल परे परे खां ईंदा आहिनि ऐं छड़ी सां ईंदा आहिनि। हिन वक़्तु हिंदू पंचायत ॾीपले वारी उनजी ॾाॾे साईं जी जेका आहे समाधि, जेका असां हेठि उन ग्राउंड में ठाहिराई आहे, जिते यात्री वेंदा आहिनि या ॾींहं गुज़ारींदा आहिनि। साईं श्री पारब्रह्म साहिब जिन जो असुल में कच्छ जे हिकु मधुसूदन ब्राह्मण नाले जे घर मां जनमु वरितो ऐं वॾे थियण खां पोइ कच्छ जे धरंग नाले ॻोठ में श्री गुरू महकण कापड़ी जे मंडलीअ ते चेले तौरु रहणु लॻा। उन वक़्तु में कच्छ सिंध जो इलाइक़ो हो, जंहिं करे थर खां कच्छ ॾे अचु वञु उठनि घोड़नि या प्यादे तरीक़े सां थींदी हुई, पहिरें प्यादी बि थींदी हुई, जंहिंमें वक़्तु बि घणो लॻंदो हो ऐं विच में ॿिया ॻोठ न हुजण जे करे या न हुजण जे बराबरि हुआ। तंहिं करे मुसाफ़िरनि खे खाधे पाणीअ जी अनाथ खे मुंहुं ॾियणो पवंदो हो ऐं हू तकलीफ़ में ईंदा हुआ। इन करे श्री महकण कापड़ी उन तकलीफ़ खे मद्देनज़र रखंदे ॾाॾे पारब्रह्म खे हुकुम ॾिनो त रोज़ानी गॾे ते खड़ीअ में हिकु पासे पकड़ मानियूं ऐं ॿिए पासे पाणी जो मटु खणी ऐं मिटीअ जो गिलास हुन सां गॾु खणी रस्ते ते वञी बीह ऐं जेके मुसाफ़िर अचनि उन्हनि खे पाणी मुहैया कर। इहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं उन सां गॾु ॾाढे पारब्रह्म जी धर्मी तरबियत बि हलंदी रही, जंहिंजे मुकमल थियण खां पोइ महकण कापड़ी साहिब जिन ॾाॾे खे हुकुम कयो त हाणे तूं थर ॾे वञु, वेड़ी झप, जंहिंखे अॻे महू पटण जो नालो सॾियो वेंदो हो, उते वञी ऐं रह ऐं ख़लक जी ख़िदमत ऐं धर्मी रहनुमाई कर। जॾहिं खारोड़े में रहण दौरान हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिब जिन वारद थिया ऐं पारब्रह्म फ़क़ीर सां मुलाक़ात थियनि ऐं रस रियाण थियनि। साईं लतीफ़ साईं जिन त सूफ़ी मंश इंसान हुआ ऐं मज़हबी नफ़रतनि खां घणो कोई दूर हुआ, इन करे अहिड़ियुनि मुलाक़ातुनि जो सिलसिलो रखंदड़ हुआ। वरी जॾहिं ॿिए दफ़े आया त खारोड़े मां ख़बर पियनि त फ़क़ीर साहिब जिन त वेड़ी जप में राय इख़्तियार करे छॾी हुई ऐं उते ई समाधि वठी विया आहिनि। उन मौक़े ते पाण ॾुखारा थी पंहिंजे जेको इज़हार कयूं सो इन्हनि लफ़्ज़नि सां कयूं जेको हिन बैत में थो अचे। ऐं श्री पारब्रह्म जिन वेड़ी जप में पंहिंजो आस्थान दौरान क़ौमी धर्मी विद्या सां गॾु उतां जे ग़रीब माण्हुनि जे घरनि में जंड ते अटो पी उन्हनि खे पहुचाईंदा हुआ ऐं बेसहारनि खे खूहनि मां पाणी कढी बि पहुचाइण जो कमु कंदा हुआ त जीअं ख़लक जी कुझु मदद थी सघे। जे लतीफ़